जे ॻोठ मीर बगन खान बिजाणी में क़ाइम हाई स्कूल हाजी अब्दुल गफ़ूर बिजाणी जी बिल्डिंग हंधा हंधा क्रेक थी ज़बून हाली जो शिकार बणिजी वई आहे। स्कूल जी बिल्डिंग सालन खां बाउंड्री वाल वाशरूम तोड़े ॿियनि सहूलतुनि खां महरूम आहे। ॻोठाणनि तोड़े स्कूल इंतज़ामिया तरफ़ां DC कश्मोर कंद कोट ऐं ॿियनि वसवारनि खे लिखत में स्कूल जी बिल्डिंग जे ज़बून हाली जूं शिकायतूं काफ़ी भेरा कयूं वयूं, लेकिन कंहिं बि कामोरे हिन वक़्त ताईं बिल्डिंग जी ज़बून हाली ते ध्यानु न ॾिनो आहे। वसवारनि तोड़े तालीम खाते तरफ़ां हाई स्कूल हाजी अब्दुल गफ़ूर बिजाणी जी बिल्डिंग जी ॿीहर तामीर लाइ कंहिं बि क़िस्म जो उपाउ न वरिता विया आहिनि। सिंध में तालीमी एमरजेंसी जी दावेदार सिंध हुकूमत हिन हाई स्कूल जी बिल्डिंग समेत उत्तर सिंध जे तालीमी इदारनि जी बहितरी लाइ हिन वक़्त ताईं कख वञी बीणो न कयो आहे, त ॿिए तरफ़ हाई स्कूल हाजी अब्दुल गफ़ूर खान बिजाणी जी बिल्डिंग जी तामीर जो कमु जल्द न कयो त बिल्डिंग खे हेठि किरण जो ख़तरो आहे, जंहिंसां शागिर्दनि तोड़े उस्ताद अमले जी हयातुनि खे नुक़सानु पहुची सघे थो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।